ख़बर वासा शेयर कई पिया गोसपुर मां कच्चे में पुरानी तकरार तां बिंदरिन में छिकताण जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो। कोट साबिर उगाही में उगाही नसीराणी बिरादरी जी बिंदरिन में हलंदड़ छिकताण ॿीहर तेज़ थी हुई। गुलाम रसूल उगाही जे घर ते रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो पियो। जानी नुक़सान न थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो। इलाइक़ो जंग जो मैदान पिड़ियल माण्हू ख़ौफ़ में वरतल आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया गोसपुर मां कच्चे में पुरानी तकरार तां बिंदरिन में छिकताण थी आहे। जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो। ॻोठ साबिर उगाही में उगाही नसीराणी बिरादरी जी बिंदरिन में हलंदड़ छिकताण ॿीहर तेज़ थी आहे। गुलाम रसूल उगाही जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो पियो। ॿिन्ही धुरियुनि में जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो। जानी नुक़सान न थियो आहे। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। माण्हू ख़ौफ़ में वरतल आहिनि। कच्चे में पुरानी तकरार तां बिंदरिन में छिकताण थी आहे। जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो। ॻोठ साबिर उगाही में उगाही नसीराणी बिरादरी जी बिंदरिन में हलंदड़ छिकताण ॿीहर तेज़ थी आहे। गुलाम रसूल उगाही जे घर ते रॉकेट लॉन्चरनि सां हमलो कयो पियो। जानी नुक़सान न थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। माण्हू ख़ौफ़ में वरतल आहिनि। कच्चे में पुरानी तकरार तां बिंदरिन में छिकताण थी आहे। जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पियो। ॻोठ साबिर उगाही में उगाही नसीराणी बिरादरी जी बिंदरिन में हलंदड़ छिकताण ॿीहर तेज़ थी आहे। गुलाम रसूल उगाही जे घर ते रॉकेट लॉन्चर सां हमलो कयो पियो। जानी नुक़सान न थियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो वियो। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। माण्हू ख़ौफ़ में वरतल आहिनि।